ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे हाणे सभिनि ते रहम ऐं कृपा करणी आहे। असांखे जीवन में कंहिंसां बि घृणा न करणी आहे। परमात्मा चवनि था हिन दुनिया में कंस जरासिंधी जहिड़ा माण्हू बि हुजनि न, ॾाढा ख़राब माण्हू, उन्हनि ते बि रहम करो, दया करो, क्षमा करो। उन्हनि जे लाइ बि भॻवान सां प्रार्थना करो, अरदास करो, दुआ करो। अगरि तव्हां इहे करणु सिखी वियो न त तव्हांजो मन ॾाढो शांत थी वेंदो। छोजी मनुष्य आत्मा जो मन जास्ती इहे ई सोचंदो रहंदो आहे, ईअं छो थो करे, ये अहिड़ी आहे, ये अहिड़ी आहे, ये अहिड़ो आहे, हिनखे ईअं करिणो खपे, ये ख़राब थी करे, ये पंहिंजे जीवन खे बिगाड़े थी, या हीअं आहे। पर परमात्मा असांखे चवंदा आहिनि कि तव्हांखे अगरि कंहिंजे जीवन में अगरि तव्हां शांति में सोचंदव न त परमात्मा असांखे चवनि था हिन समय मनुष्य न कंहिंजे लाइ सुठो सोचे ई नथो सघे। ये आदत थी वई आहे असांजी, ऐं असां चाहियूं था इहो कमु भॻवानु करे, परंतु परमात्मा चवंदा आहिनि इहो कमु तव्हां करो, इहो तव्हांजो कमु आहे, मुंहिंजो कमु न आहे। भॻवानु त सभिनि जे लाइ ई सुठो सोचंदो आहे न। त परमात्मा असांखे चए थो तव्हां एकांत में वीचार करो। अॼु कंहिंजे जीवन में ख़ुशी थिए थी त तव्हांखे ख़ुशी थिए थी कि अंदर ई अंदर दुखी था थियो, अंदर ई अंदर उन जे बारे में बुरो वीचार हले थो। तव्हां नथा चाहियो लेकिन हले थो। अॼु अगरि ॾिसो, अॼु माण्हू असां अॼु जे ज़माने में न सभिनि जो इहो ई वीचार हुजणो खपे, भई जेको माण्हू जंहिंमें ख़ुशि आहे न उनखे उन्हनि सां ख़ुशि रहण ॾियो। भई अॼु ॾिसो, हिकु छोरी शादी करे ॿिए घर में वेंदी, हुनजी उतां वारनि सां नथी ठहे, लेकिन हुननि जी पंहिंजी पीअर घर वारनि सां ठहे थी। तव्हां छा चईंदो, भई पीअर घर ई हली वञे, हिते छो थी रहे? परंतु ईअं चई न सघंदा आहियो, छोजी पुट सां शादी कई अथई त रहणो बि पवंदो। त ठीकु आहे, रहे थी हिते, कमु त करे थी न, भई वो पंहिंजे पति आदि खे संभाले थी, ॿारनि खे संभाले थी, घर जो कमु करे थी, चलो ठीकु आहे। बाक़ी समय वो पंहिंजे पीअर वारनि सां ई फोन ते ई सॼो ॾींहुं लॻी पई आहे, त ठीकु आहे, हुनमें ख़ुशि त आहे। कम से कम तव्हांखे कमु करे ॾिए थी त बाबा चए थो, ऐं हुनजो पति ठीकु आहे, हुनजो पति बि ठीकु आहे, उहो बि, हुनखे बि कोई प्रॉब्लम कोन अथसि, ठीकु आहे, करे थी त करणु ॾिजो। त ग़लति कमु त नथी करे न। त अॼुकल्ह ईअं ई आहे न, भई छोरी शादी करे वञे थी, बसि शादी करे वञे थी, बाक़ी फोननि ते पंहिंजा दोस्त यार ऐं पंहिंजो पीअर घर ई आहे या ॿियो कुझु आहे। हुन घर में त ॾाढा ई घटि माण्हू सेट थी था सघनि, या त अलॻि घर वठी था छॾनि। छोजी माण्हू सेट ई नथो थी सघे, छोजी उनमें हुनजी ग़लती न आहे, सभिनि जी ग़लती हूंदी आहे। भई अॼु अगरि तव्हां चाहियो कि असां ॿियनि खे पहिरें जीअं ज़माने जीअं रखूं माण्हुनि खे, त उहो त भुलिजी वञो, ॾाढो ई घटि, 10%। त या त अगरि छोजी आत्माउनि में सहन शक्ति न आहे, या अगरि ज़बरदस्ती रहंदा बि तव्हांजी मर्ज़ी जे अनुसार, ॾाढा घटि ॿार हूंदा आहिनि जो अॼुकल्ह माउ बाप जी चए ते हलंदा आहिनि।
छो जी माण्हुनि में तव्हां त चईंदा की न भई ईअं आहे, लेकिन दुनिया ॾिसो, हिकु त आत्माउनि में सहन शक्ति न आहे, ॿियो हाणे जाॾे बि वञनि था त हुते माण्हुनि खे ॾाढो सहन थो करणो पए, ॾाढो झुकणो थो पए। हाणे झुकण त छा थींदो पतो ई न आहे। भई तव्हांजी छोरी तव्हांजे घर ई नथी झुके त हुनजे घर छा झुकंदी? न हुनजे घर झुकी सघंदी? त अहिड़े माण्हू जो कंहिंजे अॻियां झुकी न सघंदा आहिनि, चलो परिवार वारे खे त झुकाए करे रखंदा, त इंसान खे ॻाल्हाइण लाइ त खपे कोई, त उहो हुनजो झुकाव होॾे ई हूंदो जाते हुनजा दोस्त यार हुनजा पीअर घर झुकी करे हलंदा त हुनखे उहो ई सुठो लॻंदो। त भाव चवंदा ॾिसो, अगरि कोई छोरी हुजे जो घर में वॾी आहे त उहो त वॾे वांगुरु हलंदी, ॿिए घर में वञे नंढी नुंहुं आहे त हिते वॾी भेण सभिनि ते हक़ लॻाए, सभिनि ते ऑर्डर रखी वेठी आहे कि मां वॾी आहियां, ॿिए घर में नंढी नुंहुं, सभिनि खां नंढी, त उनजो छा हाल थींदो उन छोरी जो? हू झुकी सघंदी? हू चईंदी न मां त, हुननि शुरू खां ई अहिड़ा संस्कार आहिनि न, भई वॾी भेण मतिलबु, ऐं जेको उहा चए पई हुनजे घर त सभु मञनि पिया, सभु वॾो करे हलनि पिया। हाणे हुनखे नंढी नुंहुं त बाक़ी हुनजी ॾेराणियूं ससु हुनखे नंढो करे हलंदियूं, हुनखे झुकाइण जी कोशिशि कंदियूं त कंदी। त हिन करे माण्हू शादी त करनि था, लेकिन हिन समय ॾाढो सोचे सम्झी करे हर ॻाल्हि ॾिसणी आहे। भई छोरी वॾी आहे त हिते नंढे नुंहुं थी करे रही पाईंदी? त छो जो बाबा चए थो न, ख़र्चो ॾाढो था करनि माण्हू, सिर्फ़ु दिखावो आहे, अंदर सभु जीअं त कोई ख़ुशी न आहे। चलो तव्हांखे ख़ुशी आहे, लेकिन तव्हां जेके बि सॾु था करो, भई हर हिकु माण्हू जे जीवन में दुख परेशानी आहे। हर हिकु माण्हू सोचदो भई ॾिस हिन जा ॿार अॻियां निकिरी विया, तव्हां पंहिंजे पुट धीअरनि जी शादी करो, ॾाढो पैसो लुटायो, हा ॾाढो सुठो घर मिलियो, ॿियनि खे न मिलियो, तव्हांजे रिश्तेदारनि खे, उन्हनि वटि एॾो पैसो न आहे, उन्हनि तव्हां खां मदद घुरी, तव्हां उन्हनि खे पैसो नथा ॾियो, शादी में लुटायो था ऐं घुमण फिरण में खायो था, त उहो ख़ुशि थींदा? कॾहिं न ख़ुशि थींदा। त इहे त जॾहिं आत्मा परमात्मा सां जुड़ियल हूंदी आहे न, अहिड़ी आत्मा खे कोई फ़र्क़ु न पवंदो। भई संबंधियुनि वटि पैसो न आहे, तव्हां वटि पैसो आहे, तव्हां चओ त सभु प्रोग्राम करो त सभु संबंधियुनि खे घुरायूं, त उहो तव्हांजे लाइ दुआ करे सघंदा? चईंदा ॾिस असांखे पैसो न ॾिनई, हाणे ईअं वेस्ट था करनि, त ॿियो ई गड़बड़। अगरि तव्हां वटि पैसो आहे, तव्हां सुठी रीति सभु कमु करे सघंदा आहियो, त गुप्त करो। अॼुकल्ह जो ज़मानो आहे, कंहिंखे बि ॾेखारियो बि न। छो जे कोई बि माण्हू अॼु कंहिंजी ख़ुशी ॾिसी नथो सघे। कोई माण्हू अगरि सम्झो तव्हां हुनखे सहारो नथा ॾियो, अगरि ॿिए कोई हुनखे सहारो ॾे ऐं अॻियां वधाए, उहो माण्हू हुन सां ख़ुशि रहे न, इहे बि सहन नथा करनि माण्हू। अॼुकल्ह जो ज़मानो, अॼु नुंहं खे तव्हां नथा एक्सेप्ट करो, उहो ॿिए जॻह वञे थी, ॿी जॻह माण्हुनि सां हिली मिली करे ख़ुशि थी रहे, ससु खे इहे बि सहन नथो थिए, घर वारनि खे। अरे त तव्हां बि हुननि खे नथा रहण ॾियो, आख़िर त इंसान आहे न, मुंहिंजी नुंहं वग़ैरह न सोचो, इंसान खे ख़ुशी खपे, प्यार खपे, इज़त खपे, त ज़रूरी थोरी असां जीअं चाहियूं उहो ई करे। त माण्हू चए थो हा भई असांजी धीउ आहे, तव्हांजी धीउ ईअं करे त बाबा चए थो ॾिसो, चइण में चई वेंदा आहिनि, लेकिन निभाइण ॾाढो मुश्किल आहे अॼुकल्ह। ऐं ॿियो बाबा चवनि था की इहे असांखे जॾहिं आत्मा परमात्मा सां जुड़जी वेंदी आहे न, त हुन खां पोइ हुनखे कोई फ़र्क़ु न पवंदो, छो जी आत्मा में उहा शक्ति अची वेंदी आहे, सहन शक्ति, सामनो करण जी शक्ति, सभु कुझु समाइण जी शक्ति। त जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं त असां में शक्तियूं अची वेंदियूं आहिनि, गुण अची वेंदा आहिनि। पोइ कोई कुझु बि करे, कहिड़ा बि कपिड़ा पाए, कहिड़ो बि घुमे फिरे, खाए पीए, तव्हां खां पुछे बि न, तव्हांखे कोई फ़र्क़ु न पवंदो। त अॼु इहे ई त माण्हू भॻवान सां नथो जुड़ी सघे न, ऐं दुनिया में दुख परेशानी ॾाढो आहे, माण्हुनि जी इच्छायूं ॾाढियूं आहिनि, दुनिया में दिखावो ॾाढो आहे कुझु बि न,
ॿाहिरां खां ॾाढो सुठी चीज आहे, अंदरां खोखली आहे, कम जी न आहे कोई चीज, पर दिखावे जी दुनिया आहे। अॼु माण्हू चईंदा भई हिन सुठा कपिड़ा न पाता अथई, ले हुन कपिड़े जी क्वालिटी सुठी आहे, चमक दमक वांगुरु न आहे, सुठी आहे क्वालिटी, लेकिन माण्हू क्वालिटी न ॾिसंदा आहिनि अॼु। बसि ॾिसण में ॿाहिरां में सुठी हुजणी खपे चीज, अंदरां कुझु बि हुजे, फ़र्क़ु न आहे। त बाबा चए थो अहिड़ी दुनिया में असांखे परमात्मा खे यादि करे ख़ुदि जे अंदरि इहे गुण भरो, मां रहम दिल आत्मा आहियां, मां सभिनि ते दया करण वारी, क्षमा करण वारी, मां कंहिंसां जलण वारी आत्मा न आहियां, मां कंहिंसां रीस करण वारी आत्मा न आहियां, मां आत्मा संतुष्ट आत्मा आहियां। संतुष्टता में सभु गुण अची वेंदा आहिनि। जॾहिं असां जीवन में संतुष्ट थी वेंदा आहियूं न, त असांखे जीवन में कुझु जेको हूंदो आहे न हुनमें संतुष्ट रहंदा आहिनि। असांखे ॿिए जी चीज ते नज़र ई न पईंदी। जीअं जेका वॾा माण्हू हूंदा आहिनि न, उहा ॿियनि जी चीज ते अख बि न, नज़र बि न पईंदी उन्हनि जी। त हूअं ई परमात्मा चए थो कि सदा सम्झो कि मां वॾे वॾे बाप जो ॿार आहियां, त तव्हांखे ॿिए जी चीज जी तरफ़ नज़र बि न पईंदी कि इहे छा थो करे, छा नथो करे। पंहिंजे जीवन में तव्हां जेतिरो व्यस्त रहंदव न, पर दुनिया में आहे माण्हू संबंधी आहिनि, त माण्हू कोई कहिड़ो आहे, कोई कहिड़ो आहे, हर हिक सां माण्हू खे निभाइणो थो पए, त हर हिक जे कनेक्शन में अचिणो थो पए। पोइ कंहिंसां सुख आहे, कंहिंसां दुख आहे। असांजे जीवन में उहो सुख न आहे त ॿियनि खे ॾिसी रीस थिए थी, जलन थिए थी, त छा करूं हाणे, अहिड़ी दुनिया में निभाइणो बि पए थो। त परमात्मा चए थो सदा मुंहिंजी छत्र छाया में रहो, त असांखे सभु चीजूं फिकियूं लॻंदियूं। जीअं त आहे ख़राब ई आहे, सिर्फ़ु ॿाहिरां ई सुठी। ऐं वाकई में अॼु अगरि तव्हां हिकु हिकु दुनिया वारनि खे ॾिसंदव न, जीअं त मुर्दा पिया आहिनि। परमात्मा चईंदो इहो मुर्दनि जी दुनिया आहे, इहा मुर्दनि जी दुनिया आहे। हिते आहे न हिकु हिकु माण्हू खे ॾिसो, जीअं त मरल आहे, जीते जी मरल आहे, छो जी ख़ुशी न आहे, सिर्फ़ु ॿाहिरां जी ख़ुशी, सिर्फ़ु ॿाहिरां जो इहे सभु संबंध आदि निभाइण बि ॿाहिरां जो ई आहे। अॼु माण्हू खां कंहिंखां पुॼे थो, कंहिंखां बि पुॼे नथो, बसि देखा देखी माण्हू हलंदो थो हले, बसि दुनिया जे हिसाब सां हलंदो थो हले। काॾे था हलूं, छा था करूं, कुझु बि पतो न आहे। या तक कि जो माण्हू भॻवान खे मञनि था न, उहो बि उन्हनि खे पतो न आहे। असां रोज़ अमृत वेलो छो था करूं, असां रोज़ भॻवान खे छो था यादि करूं, भॻवान केरु आहे, हेॾा सारा भॻवान छो आहिनि। चईंदा आहिनि माण्हू हिकु भॻवानु आहे, पोइ हेॾा सारा भॻवान छो आहिनि। पोइ जेको जो चए थो ईअं कर, कोई चईंदो इन ॾींहुं ईअं न करो, कोई चईंदो हिन ॾींहुं ईअं न करो, अरे हिन ॾींहुं ईअं न करो। हिकु माण्हू टिकल ई न आहे, ऐं कंहिंखे सम्झ बि न आहे, बसि चईंदा आहिनि न न न हिन ॾींहुं ईअं न कर, हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे। त बाबा चवनि था ॾिसो, इहे उहो ई आहे न, चईंदा आहिनि न हे अंधनि जी लाठी भॻवान आहे, हिन समय सभी अंधा थियल आहिनि। परमात्मा चवनि था इहे जेका गीत माण्हू ॻाया अथनि, हिननि जो अर्थ बि त हूंदो न। छो था चवनि अंधनि जी लाठी भॻवान, छो था चवनि नैनहीन खे राह ॾेखारे प्रभु। माण्हू गीत त फटाफट ॻाईंदा आहिनि, हुन समय ईअं नथा सम्झनि कि असांजे त नैन आहिनि, असां ईअं छो था चऊं नैनहीन खे राह ॾेखारे, असां अंधनि खे लाठी, असांजा अंधनि जो लाठी भॻवान। छो कि हिन समय सभु माण्हू सम्झ सां, बुद्धि असांजी अख हूंदी आहे, असांजी बुद्धि रूपी अख सभिनि जी बंदि आहे, असांजी बुद्धि रूपी अख सभिनि जी बंदि आहे। तॾहिं त माण्हू चवनि था कि हे अंधनि जी लाठी भॻवान, हे नैनहीन जा राह ॾेखारियो प्रभु। असां नैनहीन, असां वटि असांजी बुद्धि रूपी अख बंदि आहे, उनखे खोलो, सम्झ खे खोलो। सम्झो न पोइ भई अगरि माण्हू जंहिं ॾींहुं तव्हां जो बि कुझु ॿुधो था, पढ़ो था, हुनखे सम्झण लॻी वियो, सम्झ सां ॾिसो। तव्हांखे कोई कंहिंजी ग्लानी करे, कोई ॿुधाए हीअं थी करे, हीअं थी करे, त माण्हू फटाफट सम्झ सां चईंदा आहिनि कि हा हिनजो नेचर अहिड़ो आहे, हीअ अहिड़ी आहे, अहिड़ी आहे। मतिलबु कलयुग जे बारे में सभु नॉलेज आहे माण्हुनि खे।
ये कलयुगी आसरी स्वभाव संस्कारनि वारनि जे बारे में सभु माण्हुनि खे पतो आहे। ये हीअं थी करे त ज़रूर पैसे जे लाइ ई आहे। कंहिंजी नुंहुं भई कंहिंखे केरु केरु शादी बि इन करे कंदो आहे, छोरो सुठो न आहे, घर सुठो न आहे, लेकिन पैसे वारा आहिनि त छोरी चवंदी चलो छोरे सां छा मतिलबु, पैसा त मिलंदा असांखे। त अहिड़ा नेचर जीअं तव्हां माण्हुनि सां मिलो सम्झी वञो त तव्हांजी बुद्धि न कलयुगी बुद्धि आहे। मतिलबु तव्हां कलयुगी दुनिया में जेका माण्हुनि जा स्वभाव संस्कार हूंदा आहिनि, जेकी चाल चलन हूंदी आहे, उहो तव्हां सभु सम्झो था, लेकिन परमात्मा जी ॻाल्हियूं, परमात्मा जी मत नथा सम्झी सघो। त परमात्मा चए थो हाणे सम्झो कि असां इहे सभु छो था करूं, भॻवान केरु आहे, काथे रहंदो आहे, असां हुनखे छो था यादि करूं, असांजे जीवन में सुख शांती कीअं ईंदो, छा पैसो कमाइण सां ईंदो या ख़ुदि जे स्वभाव संस्कार खे परिवर्तन करण सां ईंदो। ॾिसो, पैसो पंहिंजी जॻह आहे, पढ़ाई पंहिंजी जॻह आहे, गृहस्थी खाइण पीअण पंहिंजी जॻह आहे, लेकिन जेसि ताईं असां पंहिंजे अंदरि इहे परमात्मा जो असांखे गुण शक्तियूं सम्झ ॾिए थो इहा धारण न कंदासीं, तेसि ताईं असांजे जीवन में असांखे सुख शांती न मिलंदा। त परमात्मा चवनि था कि हाणे तव्हांखे सुख शांती ख़ुशी खपे त स्व परिवर्तन करो। ये न सोचो मुंहिंजा ॿार सुठी रीति पढ़नि, सुठी रीति कमायूं, सुठो पैसो हुजे त असां सुख शांती ख़ुशी सां रहूं। न, असां सदा सुख शांती ख़ुशी सां रहूं, पोइ बाक़ी चीजूं आपे ई अची वेंदियूं। सम्झो तव्हांजो ॿार नथो पढ़े, कोई ॻाल्हि कोन्हे, तव्हां पंहिंजे घर में सुख शांती ख़ुशी जो माहौल रखो। कई माण्हू चवंदा आहिनि कि असांजे घर में रोज़ इहो होमवर्क न कंदो आहे, पढ़ाई न कंदो आहे, त रोज़ कलेश थींदो आहे, रोज़ हीअ ॻाल्हि थींदी आहे। कोई कंहिंजे कारण, कोई चवंदो आहे ससु जे कारण, कोई ॾेराणी जे कारण, कोई नुंहं जे कारण, कोई ॿारनि जे कारण, कोई पति जे कारण। त तव्हां हुन ॻाल्हि खे साइड रखो, पंहिंजे जीवन में लक्ष्य रखो, असांखे त सुख शांती ख़ुशी सां रहणो आहे, संतुष्ट रहणो आहे जीवन में, ऐं सभिनि जे लाइ रहम भाव, क्षमा भाव, दया भाव करणो आहे। कोई कहिड़ा बि हुजे तव्हांजे घर में, उन्हनि सां घृणा नफ़रत न करो, उन्हनि जे लाइ बुरो न सोचो, ये अहिड़ी आहे, ये अहिड़ी। ऐं अॼुकल्ह त माण्हू छा कंदा आहिनि कि सम्झो कंहिंजी नुंहं ठही करे नथी हले न, त माण्हू सोचंदा ॾिस हिनजी नुंहं अचे, हिननि जे घर में हिनजी माउ जी नुंहं अचे, पोइ ॿुधाईंदासीं। ससु चवंदी ॾिसो असां सां ठही नथी रहे, असांखे एॾो परेशान थी करे, त तुंहिंजी माउ खे जॾहिं परेशान कंदा न नुंहं, तॾहिं पतो लॻंदी। मतिलबु ॾिसो, हिते उहा नुंहं तव्हांखे परेशान थी करे, तव्हांजो चयो नथी मञे, त तव्हां डायरेक्ट माण्हू हुननि जी माउ अचण वारी नुंहं जी कुंडली लिखी छॾंदा आहिनि। हुननि जे लाइ अचण वारी खां ई पहिरियों खां ई भविष्यवाणी करे छॾंदा आहिनि, पहिरियों खां ई वाइब्रेशन तयार करे छॾंदा आहिनि कि ॾिस तुंहिंजी नुंहं ईंदा न, तुंहिंजी मम्मी खे तव्हांजे घर में त तुंहिंजी मम्मी खे ईअं परेशान कंदी न, तॾहिं पतो लॻंदी। त उहो त छॾो अलॻि, मां पंहिंजे ॿार खे ई चईंदी ॾिस तुंहिंजा ॿार पैदा थियनि, पंहिंजे पुट खे या पंहिंजी धीअ खे, तुंहिंजा ॿार पैदा थियनि, पोइ तोखे ईअं परेशान, तॾहिं तूं सम्झदी आहे कि माउ जो दुख छा थींदो। मतिलबु तव्हां पंहिंजे ॿारनि खे पहिरियों खां ई ईअं छो था चओ, छो जी तव्हां माउ न आहियो, तव्हां आत्मा आहियो। जंहिं समय तव्हां ईअं चओ था न, त तव्हां आत्मा खे दुख थो थिए। हिकु जेको माउ जो पार्ट हूंदो आहे न, उहो दुख सहन कंदी आहे, समाईंदी आहे, लेकिन माण्हू त चवंदा आहिनि अॼुकल्ह जा माउ पीउ भॻवान, अॼुकल्ह जा माउ पीउ भॻवान न आहिनि, ॾाढा घटि हूंदा। त छो जी ॾिसो, तव्हां ई सोचो, चई ॾींदा आहिनि न माण्हू, सची तव्हां चओ मां ईअं मतिलबु मुंहिंजो इंटेंशन न हुयो, लेकिन तव्हांजी आत्मा दुखिजे पई त तव्हां चई ॾिनो न, तव्हांजो ॿारु नथो सम्झे कि मूंखे केॾो दुख, केॾो परेशानी थी थिए,
त आख़िरकार आत्मा दुखी थी करे चई छॾंदी आ की तुंहिंजा ॿार थींदा न तोखे ईअं परेशान कंदा, मूंखे केॾो परेशान कयो थी, तॾहिं तोखे पतो लॻंदी। त बाबा चए थो ॾिसो इन करे न असांखे हर ॻाल्हि ॾाढी सोचे सम्झी करे मुख सां कढणी खपे। हुन जे लाइ असांखे स्वयं में सहन शक्ति, समाइण जी शक्ति, ऐं जेतिरो तव्हां रोज रोज सभु ॻाल्हियूं परमात्मा खे ॿुधाईंदव न, छो जी तव्हांजा ॿार त आहिनि न, तव्हांजी गृहस्थी त आहे न, तव्हां चओ ई था सभु कुझु भॻवान जो आहे। जेतिरो तव्हां इहा आदत विझंदव न भॻवान सां ॻाल्हियूं करण सां, मन ई मन में भॻवान सां ॻाल्हियूं करो, सिर्फ़ु पाठ न पढ़ो, सिर्फ़ु नाम न जपो, भॻवान सां ॻाल्हियूं करो। छो जी ॾिसो असां जॾहिं कंहिंसां ॻाल्हियूं कंदा आहियूं न, त ॻाल्हियूं कंदे कंदे तव्हां चईंदा न हा हुननि सां ॻाल्हियूं कई न मुंहिंजो मन ॾाढो हल्को थी वियो। त सोचो असां भॻवान सां मन ई मन ॻाल्हियूं करूं त असांजो मन केॾो हल्को थी वेंदो, प्लस असांजी आत्मा में शक्ति बि भरिजी वेंदी। न त तव्हां ॿिए कंहिंसां ॻाल्हियूं कंदा आहियो न, त कई बार हू माण्हू ईअं चई बि ॾींदा आहिनि कि तोसां ईअं थी करे न, तूं बि हुन सां ईअं कर, त हुनखे पतो पवंदुसि। असांखे माण्हू ग़लति राह ॾेखारींदा आहिनि न, त इन करे चइबो आहे हे अंधनि जी लाठी भॻवान, त उहो ई अंधनि जी लाठी भॻवान हिन सृष्टि ते अची करे चए थो कि हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, मुंहिंजे मत ते हलो, मूंखे यादि करे मूंखे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे स्व परिवर्तन करो। परमात्मा स्वयं चईंदो आहे अगरि तव्हां भॻवान खे चओ असांजा ॿारनि खे इहे शिक्षा ॾियो, हिनखे इहा सम्झ ॾियो, हिन जो गुस्सो ख़तम थी वञे, इहो सुठो थी वञे, भॻवान जो उत्तर आहे पहिरियों तव्हां ख़ुदि खे परिवर्तन करो, तव्हां ख़ुदि शांत थी वञो, वो क्रोध करे तव्हां शांत थी वञो, सहनशील ठही वञो, तव्हां हुनजे लाइ सुठो सोचो। अॼु जेको माण्हू रोज रोज तव्हां ईअं चओ था न कि ये ख़राब आहे, ये ख़राब आहे, ये ख़राब आहे, भॻवान चए थो उहो एतिरो गुस्सो करण वारो ॿार आत्मा न आहे, लेकिन तव्हां रोज रोज चओ था इहो गुस्सो कंदो आहे, इहो ज़िद कंदो आहे, इहो रोईंदो आहे, इहो चोरी कंदो आहे, हीअं कंदो आहे, त रोज रोज जेका तव्हां अपशब्द पंहिंजे लाइ ॿियनि जे लाइ चओ था, सोचो था, इन सां उहो माण्हू ॿियो बि अहिड़ा ठहनि था। तव्हां चओ हे भॻवान असांजे ॿार जी चोरी करण जो संस्कार ख़तम थी वञे, त बाबा चवंदा आहिनि कि तव्हां परिवर्तन करो, पहिरियों हुनखे चोर न चओ, हुनजे लाइ ईअं सोचो न अरे वरी चोरी न करे, तव्हां चओ न कंदो, हीअ ॾाढी सुठी आत्मा आहे, हीअ हाणे कॾहिं बि अहिड़ो बुरो कमु न कंदी। सम्झो तव्हांजे घर में कोई माण्हू आहे, सभिनि सां ई लड़दो आहे, कंहिंजी आदत हूंदी आहे, कंहिंजो नेचर हूंदो आहे, छो जो उहो माण्हू ख़ुदि झुकी न सघंदो आहे न, त सच्ची में उहो सभु सां ई लड़दो आहे, जाॾे वेंदो न उहो ॿियनि खे हेठि नंढो भई इहे ज्यादा मूंसां न ॻाल्हाइनि, मुंहिंजे अॻियां ज्यादा न ॻाल्हाइनि, त उहो ॿियनि खे नंढो ई कंदा आहिनि, अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि दुनिया में। त असांखे छा नज़र की त सभु सां ई लड़दी आहे, वरी मूंसां लड़े न, पोइ काॾे बि वेंदी न पोइ माण्हू सोचदा अरे इहे वञे त थी, पोइ अहिड़ो माण्हू न नया संग ढूंढदो, भई तव्हां सां जॾहिं रहण शुरू कई त तव्हां सां ॾाढो सुठी रीति हली, भई मां ॾाढी सुठी आहियां, थोरे समय खां पोइ तव्हां सां बि लड़ी वई, पोइ वरी ॿियनि जो संग कंदी, वरी ॿियनि सां सुठो हलंदी ताकी माण्हू चवनि हा हीअ ॾाढी सुठी आहे, वरी ॿियनि सां बि लड़ी वेंदी। त ईअं छो थींदो आहे, छो जी सभु माण्हू हुनखे उन ई दृष्टि सां ॾिसंदा आहिनि कि वरी लड़े न, त उहा तव्हां सां लड़ी ॿिए सां सुठो हलंदी त तव्हां चईंदा न अरे हीअ त लड़ण वारी ॾिसजां हिन सां बि ज़रूरु लड़दी। असांजो सोचण हुनजो करणु, छो जो उहा आत्मा वैसे ई ॾाढी वीक आहे, वैसे ई वो क्रोध जे भूत जे वश थी वञे, त
असां हुन जे लाइ पहिरियों खां ई सोचियोसीं, वरी लड़े न। त ॿियो ही लड़ असांजो सोचणो, अगरि उहो वापसि खां उहो लड़ण लॻी हुन सां बि लड़ी छॾी त पाप जो बोझो असांजे मथां चढ़ंदो। असां हुनखे सावधानी ॾियूं कि अच्छा ठीकु आहे, हाणे तूं हिन सां ठीक रीति हलजां, ठीक रीति हल का भई सीधी सुठी रीति कमु करे सघंदा न। हीअं न चओ कि वरी तूं हिन सां बि लड़दीअ, हीअं चओ तव्हां भई ठही रीति हलंदव न, सुठी रीति। उन्हनि खे शुभ भावना, शुभकामना, उन्हनि खे पंहिंजी शुभ भावना जी शक्ति ॾियो, मदद ॾियो अहिड़ी आत्माउनि खे। छो जी अहिड़ी आत्मायूं, छो जी अॼुकल्ह दिखावे वारी दुनिया थी वई न, त माण्हू छा कंदा आहिनि कि मां सुठी आहियां, मां सुठी आहियां, तंहिंजे करे दिखावे में कमु कंदा आहिनि। भई मां सुठी आहियां, हिन करे के माण्हू हिन दुनिया में हिन करे सभिनि सां प्यार सां ॻाल्हाईंदा आहिनि, सुठी रीति हलंदा आहिनि, ताकी सभु माण्हू चवनि इहा सुठी आहे। लेकिन अंदर खां हुनजी इच्छा न आहे इहे कम वम करणु, तव्हां सां ईअं ॻाल्हाइणु, सिर्फ़ु दिखावो हूंदो आहे ताकी माण्हू चवनि हीअ सुठी आहे। त अहिड़ी दुनिया में केॾी परखण जी शक्ति खपे न। त बाबा चए थो तंहिंखां सुठो त ज्यादा ॻाल्हियुनि में न वञो, हिकु ई ॻाल्हि यादि रखो, सभिनि जो कल्याण थिए, सभु सुठा आहिनि, सभु सुठा थी वेंदा, सभिनि जो कल्याण थिए, इहो सुठो आहे न। भई असां हुननि खे जाचूं भई हीअ कहिड़ी आहे, अहिड़ी आहे, हिकु त असां सदा सोचूं भई इहा ॾाढी सुठी आहे, त छा थींदो जॾहिं असां सोचंदा आहियूं न इहा ॾाढी सुठी आहे, त असांजे आस पास हिकु औरो अची वेंदो आहे कि हीअ ॾाढी सुठी आहे। उहो माण्हू कहिड़ो बि हूंदो, लेकिन तव्हांजे साम्हूं ईंदो न, तव्हां वटि तव्हांजे संबंध संपर्क में ईंदो, तव्हां सां कॾहिं बुरो न हलंदो उहो। छो जी तव्हां पंहिंजे आस पास कहिड़ो औरो ठाहे रखियो आहे कि हीअ ॾाढी सुठी आहे, सभु ॾाढा सुठा आहिनि, सभु सुठा आहिनि, सभु सुठा आहिनि, सभु सुठा आहिनि, त उहो तव्हां सां कॾहिं बि वैर न थींदो हुनजो। चईंदा न निर्वैर, भॻवान जो कंहिंसां वैर न आहे। त जॾहिं असांजो पीउ जो कंहिंसां वैर न आहे त असां कंहिंसां वैर छो रखूं, भई कोई कहिड़ो बि हुजे। त अॼु खां त इहा गांठ ॿधे छॾियो कि मां सभिनि जे लाइ इहे ई सोचंदमि, सभु सुठा आहिनि, सभिनि जो कल्याण थिए। त ॾिसो तव्हांजो इहो सोचणु, भले माण्हू उहो सभिनि सां बुरो कंदो हुजे लेकिन तव्हां सां बुरो न कंदो उहो, हीअ परमात्मा जा वाचा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना बाप समान हर आत्मा ते कृपा व रहम करण वारा मास्टर रहम दिल ठहो। जीअं परमात्मा बाप रहम दिल आहे न, ईअं असां सभु ॿार बि सभिनि ते कृपा रहम करो। छो जी असां परमात्मा जा ॿार आहियूं न, त असांखे कहिड़ी बि आत्मा जे प्रति घृणा भाव न अचणो खपे। अॼु खां इहो व्रत रखी छॾियो कि मां कंहिंसां बि घृणा न कंदमि, नफ़रत न कंदमि। परमात्मा चवनि था चाहे कंस जहिड़ो माण्हू बि छो न हुजे, कंस खे माण्हू बुरो मञंदा आहिनि, चाहे रावण जहिड़ो माण्हू छो न हुजे, चाहे जरासंधी छो न हुजे, कोई बि हुजे, लेकिन असां परमात्मा जे ॿारनि खे कंहिंसां बि घृणा नफ़रत वैर भाव न रखिणो आहे। अॼु खां जेको तव्हांजो दुश्मन आहे न, कोई सॼो ॾींहुं तव्हांखे परेशान थो करे, कोई तव्हां ते क्रोध थो करे, अपशब्द थो चओ ये ॾाढी ई सुठी आत्मा आहे, ॾाढी ई सुठी आत्मा आहे, ॾाढी ई सुठी आत्मा आहे, उहो तव्हांखे परेशान न कंदी। परिवर्तन जी भावना सोचो भई इहा बि सुधरी वेंदी, इन जो बि कल्याण थिए। छो जी आहियूं त असां सभु परमात्मा जा ई ॿार न, चइण में उहो तव्हांजी नुंहुं आहे, लेकिन उहा आत्मा तव्हांजो भाउ आहे न। असां सभु आत्मा परमात्मा जा ॿार आहियूं, त असां सभु परमात्मा जा ॿार हिकु परिवार जा माण्हू आहियूं न, चाहे आतंकवादी छो न हुजे, लेकिन उहा आत्मा बि असांजो भाउ आहे। उहो ॾिसो वीचारी
वीचारी जेकी आतंकवाद जो पाठ वॼाईंदी आहे उहा आत्मा हुनजो छा जीवन हूंदो न। कम से कम तव्हां त उथो था, वियो था, खाओ था, पीओ था, जीवन में एंजॉय त करो था, ऐं आतंकवादी वारी आत्मा छा कंदी हूंदी वीचारी। त वेचारी थी न उहा, त उन ते रहम करो। हे भॻवान उनखे बि सुठी सम्झ ॾे ताकी इहो बुरो कमु छॾे सुठो जीवन जीए। छो जी माण्हू आतंकवादी इन करे बुरो इन करे थींदो आहे छो जी सभु माण्हू उनखे ठुकराईंदा आहिनि। असांखे कॾहिं बि कंहिंखे ठुकराइणो न खपे, चाहे तव्हांजे ॿारनि में केतिरी ई बुरायूं छो न हुजनि, तव्हां हुनखे प्यार सां सम्झायो, हुनजे लाइ शुभभावना शुभकामना रखो, हुनजे प्रति घृणा नफ़रत न करो कि अरे ही त ख़राब आहे। कोई बि हुजे, चाहे तव्हांजो ॿार हुजे, नुंहुं हुजे, केर बि हुजे, चाहे तव्हांजो अड़ोसी पड़ोसी या दुनिया में जेका बि माण्हू, कई बार टीवी में बि माण्हू ॾिसंदा आहिनि अरे इहे त ॾाढा ख़राब माण्हू आहिनि, हीअं कंदा आहिनि न, उन्हनि ते रहम, छो जी उन समय में आत्मा न बुराई जे वश थी वेंदी आहे। जे कई माण्हू नंढे नंढे ॿारनि सां बि गंद कंदा आहिनि न, त हुन समय उहा आत्मा उन काम विकार जे वश थी वेंदी आहे। हुनखे सम्झ में ई न ईंदो आहे कि मां छा थी करां। मतिलबु जीअं भूत प्रवेश थींदो आहे न, परमात्मा चईंदा आहिनि इहे सभिनि खां वॾा भूत आहिनि, काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा। माण्हू ॾिसो बाक़ी जेकी प्रेत आत्मायूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां त माण्हू छुटकारो बि ॾियाराए छॾे न, माण्हुनि वटि शक्ति हूंदी आहे। लेकिन ये काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत ये अहिड़ा भूत आहिनि, सिवाय परमात्मा जे कोई बि असांखे हिन सां परमानेंट छुड़ाए न सघंदो आहे। त जॾहिं कोई अहिड़ा न्यूज़ बि ॿुधदा आहियूं त चईंदा आहिनि न केॾा गंदा माण्हू आहिनि, न उन्हनि ते बि रहम करो। हे परमात्मा हिननि खे हिन बुराइनि सां छुटकारो ॾियारायो, हिननि आत्माउनि खे बि शक्ति ॾियो ताकी बुराइनि सां मुक्त थी वञनि। स्लोगन आहे मास्टर ज्ञान सूर्य ठही करे शक्ति रूपी किरणनि सां कमज़ोरी रूपी कीचड़ खे भस्म करो। परमात्मा खे यादि करे संकल्प करो मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां ऐं मुंहिंजो आत्मा मां विश्व जी हर आत्मा मां कमज़ोरी रूपी कीचड़ ख़तम थो थींदो वञे। सभी आत्मायूं कमज़ोरी रूपी कीचड़ सां मुक्त थी थींदी वञनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।